بسم الله الرحمن الرحيم وإذ أخذ الله ميثاق الذين أوتوا الكتاب لتبيننه للناس ولا تكتمونه فنبذوه وراء ظهورهم واشتروا به ثمنا قليلا فبئس ما يشترون صدق الله مولانا العظيم. मथिन आयतन सगोरन में अल्लाह तबारक व तआला ईमान वारन के इन गाल खां बखूबी खबरदार कयो त ज़रूर उन्हनि खे आज़मायो वेंदो। तरह तरह जा उन्हनि जे मथां ठठोलियूं थींदियूं ऐं उन्हनि खे ॻाल्हि ॾिना वेंदा त पोइ इन्हनि सूरतुनि में तव्हांखे पंहिंजे इन कम खां यानी तबलीग दीन जे इन शोबे खां कॾहिं बि न हटणो, सब्र सां ऐं तक़वा सां तव्हांखे कमु करिणो आहे त ज़रूरु अल्लाह तबारक व तआला तव्हांखे मंज़िल मक़सूद ताईं पहुचाईंदो। हिन आयत सगोरीअ में अल्लाह तबारक व तआला बनी इसराईल जे मीसाक यानी अंजाम ऐं वाइदे जे बाबति तज़किरो फरमायो आहे त अल्लाह तबारक व तआला बनी इसराईल खां अंजाम वरितो, पोइ उन्हनि अंजाम खे न पाढ़ियो। अंजाम यानी वाइदा त अल्लाह तबारक व तआला बनी इसराईल खां खोड़ वरिता हुआ। जीअं सूरह बक़रा में अची चुको आहे त अल्लाह साईं इहो बि उन्हनि खां अंजाम वरितो त ला तअबुदून इल्लल्लाह, अल्लाह खां सवाइ कंहिंजी इबादत न कजो। वबिल वालिदैन इहसाना, वालिदैन सां सुहिणो सलूक कजो, मिटनि माइटनि सां, यतीमनि मिस्कीननि सां तव्हांखे सुहिणो सलूक करिणो आहे। अहिड़े तरीक़े सां मुख़्तलिफ़ जॻहनि ते क़ुर में ॿिया बि अंजाम वरिता विया आहिनि, पर हिन जॻह ते जेको अंजाम वरितो वियो आहे उहो किताब जो अंजाम वरितो वियो आहे त अल्लाह साईं जेको तव्हांखे किताब ॾिनो त उन्हनि खे तव्हांखे इहे जेको बि अहकाम आहिनि उहे तव्हांखे खोले वाज़िब करे ॿुधाइणा आहिनि। इंजील में त इहो आयल हुयुनि त जॾहिं अल्लाह तबारक व तआला तव्हांखे इहे अहकाम ॾिना त तव्हांखे कोठनि ते चढ़ी करे ऐं पंहिंजनि जायुनि ते चढ़ी करे बाक़ाइदगीअ सां अलल ऐलान आवाज़ सां तव्हांखे अल्लाह तबारक व तआला जेके अहकाम ॾिना आहिनि उहे माण्हुनि ताईं पहुचायो त हीअ अल्लाह जा अहकाम आहिनि, तव्हांखे कुझु बि न आहे लिकाइणो। पर उन्हनि अल्लाह तबारक व तआला जे इन्हनि अहकामनि खे पंहिंजे मफ़ाद जे तहत जेके पंहिंजे मफ़ाद ऐं मतिलब में हुयनि उन्हनि खे ज़ाहिर कयूं ऐं जिन जे जेके उन्हनि जे ख़िलाफ़ु हुया उन्हनि खे लिकाए छॾियऊं। त अहिड़े तरीक़े सां अल्लाह साईं फरमाए थो त ऐं यादि करे प्यारा पैगम्बर करीम अलैहिस्सलाम जॾहिं अल्लाह किताब वारनि खां हिन लाइ पको अंजाम वरितो त उन किताब खे माण्हुनि लाइ बयानु कजो ऐं उनखे न लिकाइजो। यानी उन किताब मां मुराद ही आहे, मुफ़स्सिरीन हज़रात इहो बि लिखनि था त जेको अल्लाह तबारक व तआला तव्हांजे किताबनि यानी तौरात ऐं इंजील में जेको हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पेशन गोई बयानु फरमाई आहे उहा बि तव्हांखे वाज़िब करणी आहे ऐं पंहिंजनि जेके बि तव्हांजा पोइलॻ आहिनि उन्हनि खे वाज़िब करणी आहे त हीउ जेको आहे सो आख़िरी नबी आहे ऐं हीउ जेको क़ुर आहे इहो सचो आहे। जीअं त सूरह बक़रा में अची चुको आहे त हीउ जेको आहे सो क़ुर खे अहिड़े तरीक़े सां सुञाणींदा हुआ कमा यारिफून अबनाहुम, जीअं पंहिंजनि पुटड़नि खे सुञाणींदा आहिनि अहिड़े तरीक़े सां हीउ जेको आहे सो क़ुर खे बाक़ाइदगीअ सां सुञाणनि पिया त हीउ आख़िरी किताब आहे, हीउ आख़िरी रसूल आहे, सचो दीन आहे। पर पंहिंजे अग़राज़ मक़ासिद जे लाइ यानी दुनियावी मतिलब ऐं मक़सद जे लाइ जेके उन्हनि जा मतिलब मक़सद ऐं मतिलब हुआ यानी उन्हनि खे जेके बि सहूलतूं ऐं उन खां अलावा जेको बि पैसो पाई मिले पियो उहे सम्झनि पिया त असां जेकॾहिं ईमान आणींदासीं त असां खां जेके इहे बि सहूलतूं आहिनि मराहतूं आहिनि इहे खसिजी वेंदियूं। जहिड़े तरीक़े सां वफ़द नजरान जो किसो अॻु में गुज़री चुको आहे त पादरीअ खे पंहिंजे भाउ चयो त जॾहिं सुञाणे थो त हीउ नबी सचो ऐं दीन सचो आहे छो नथो ईमान आणे, त चवणु लॻो त इन जे करे त इहे जेके रूम जा वॾा आहिनि उहे असां खां मराहतूं कसे छॾींदा ऐं असां खां लहे हली वेंदी। बर सूरत इन्हनि दुनियावी इन्हनि थोरे ईअं मतिलब ऐं मक़सद जे लाइ दुनियावी थोरे नफ़े जे लाइ हुननि दीन हक़ खां मुंहुं मोड़ियो ऐं पंहिंजनि हवारियुनि खे ऐं पंहिंजनि पोइलॻनि खे जेके हुन जा पोइलॻ हुआ उन्हनि खे हिननि दीन खां नावाकिफ़ कंदा रहिया। बर सूरत अल्लाह तबारक व तआला उन्हनि खे तलक़ीन कई त कुझु बि न आहे लिकाइणो, पर उन्हनि लिकायो। जहिड़े तरीक़े सां अल्लाह तबारक व तआला अॻु में फरमाए चुको आहे सूरह बक़रा में इन्नल लज़ीन यक्तुमून मा अंज़लना मिनल बय्यिनात,
वल हुदा मिन बादि मा बय्यनाहु लिन्नासि फिल किताब उलाइका यलनुहुमुल्लाहु व यलनुहुमुल लाइनून। अहिड़े तरीक़े सां अल्लाह तबारक व तआला फरमाए चुको आहे त जेको बि अल्लाह तबारक व तआला जे कंहिं बि अहकाम खे लिकाईंदो त अल्लाह जी लानत आहे उन्हनि जे मथां, पैगम्बरनि ऐं मलाइकनि जी उन्हनि जे मथां लानत आहे, ऐं समूरनि माण्हुनि जी उन्हनि जे मथां लानत आहे। यानी अल्लाह तबारक व तआला जी लानत आहे। यानी जेको बि किताबुल्लाह यानी तौरात ज़बूर इंजील जेके बि अॻु में गुज़री चुका उन्हनि अहकामनि खे बनी इसराइलनि या जंहिं बि क़ौम जे मथां सहीफ़ा लथा उन्हनि लिकायो त अल्लाह तबारक व तआला जी उन्हनि जे मथां फिटकार आहे। बर सूरत हाणे इहा ई ईअं सम्झो आयत हिन उम्मत मुहम्मदिया जे मथां बि ईअं सम्झो अल्लाह तबारक व तआला नाज़िल फरमाई, हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां नाज़िल फरमाई ऐं इहो अहकाम ॿुधाए छॾिया त जेको बि तव्हां मां जेके बि अल्लाह साईं दीन जी तालीम ऐं इल्मु ॾिनो त उनखे बि घुरिजे त इहे जेके बि अहकाम आहिनि उन्हनि खे न लिकाए दुनियावी मक़ासिद ऐं मतिलब जे लाइ। पर अल्लाह रहम फरमाए जहिड़े तरीक़े सां यहूदिन ऐं ईसाइन पंहिंजे मतिलब ऐं मक़सद जे लाइ अल्लाह जे अहकामनि खे लिकायो ऐं जेके बि उनजे मतिलब में हुया मक़सदनि में हुया त उन्हनि खे ज़ाहिर कयो ऐं जेके उन्हनि जे ख़िलाफ़ उन्हनि खे लिकायो। हिन वक़्तु बि अल्लाह रहम फरमाए हाणे उहो रवाज अची चुको आहे। जहिड़े तरीक़े सां ॾिसो बिदतूं आम थी चुकियूं आहिनि, शिरक आम थी चुको आहे सिर्फ़ु पंहिंजे इन दुकान खे चिमकाइण जे लाइ। जहिड़े तरीक़े सां लिखियो अथऊं त जंहिं मीलाद शुरू करायो बादशाह उहो ज़ाहिर में त दीनदार हो पर फासिक ऐं फाजिर हुयो। हिन वक़्तु इहा अहिड़ी अल्लाह रहम फरमाए रवाज मतिलबु फैलिजी चुको आहे त उन्हनि खे सरकारी सतह ते मल्हायो थो वञे। उनखां अलावा सूद या उनखां अलावा जीअं अल्लाह साईं फरमाए थो ला तकुलु अम्वालकुम बैनकुम बिल बातिल, हिक ॿिए जे मालनि खे बातिल तरीक़े सां न खाओ, रिश्वत न खाओ। बर सूरत जेके बि अहकाम अल्लाह तबारक व तआला नाज़िल फरमाया आहिनि उनखे अहिड़े तरीक़े सां टोड़े मरोड़े पेश कयो थो वञे त जीअं असांखे कुझु ॾोकड़ मिलनि। छो त जेकॾहिं सुनत खे आम कंदा या शिरक ऐं बिदत खे ख़तमु करण जी कोशिशि कंदा, तौहीद जा जेकॾहिं ऐलान कंदा त हुननि खे जेका इहो दुकान हली रहियो आहे, जेको बि उन्हनि खे कमाई थी रही आहे उहा सभु कुझु ख़तमु थी वेंदी उन्हनि जे सोच मुताबिक़। छो त अल्लाह रहम फरमाए ॾिसो त ॾींहों को ॾींहुं क़बरनि खे पको थो कयो वञे। उनखां अलावा रिश्वत आम थी चुकी आहे। उनखां अलावा पुरफितन तरीक़े सां अल्लाह रहम फरमाए तावीज़, उनखां अलावा जादू, उनखां अलावा कारा इल्म वधी चुका आहिनि सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पंहिंजे इन पैसे हासिल करण जे लाइ। अहिड़े तरीक़े सां ऐं उन्हनि खे अल्लाह रहम फरमाए जेके बि ख़राफ़ातूं ऐं बिदतूं आहिनि उन्हनि खे बाक़ाइदगीअ सां वरी अल्लाह रहम फरमाए क़ुर मां ऐं हदीसनि मां ईअं सम्झो तहरीफ़ करे पेश था करनि त हीअ ॾिसो हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साहबा नऊज़ बिल्लाह हीअं उर्स मल्हायो फलाणो टीजो या चालीहो, इहो कुझु बि न आहे शरीयत में, इन जी हैसियत कुझु बि न आहे। पर अल्लाह रहम फरमाए रवाज में एतिरो आम थी चुको आहे ॼण त ईअं सम्झो जेको न करे त उनखे ॼण घटि निगाह सां ऐं उनखे फिटकार कई वेंदी आहे त तूं छो नथो करींगे। इहे जेको आहे सो शयूं। बर सूरत अल्लाह रहम फरमाए अल्लाह बाज फरमाए अल्लाह साईं अॻिते फरमाए थो त इन्हनि जेके यहूद ऐं नसारा जेके अल्लाह जा अहकाम लिकायूं पंहिंजे दुनियावी मक़ासिद ऐं मतिलबनि जे लाइ, अल्लाह साईं फरमाए थो त पोइ उन अंजाम खे पंहिंजनि पुठियुनि पोयां उछलायूं ऐं उन जे एवज़ थोरो मुल्क गिदाऊं। यानी हीअ जेका दुनिया जी जेका बि मुनाफ़े ऐं जेका बि दुनिया आहे इहो थोरो आहे ईअं आख़िरत जे मुक़ाबले में। हज़रत तिरमिज़ी शरीफ़ में रिवायत अचे थी त हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां रिवायत आहे त दुनिया जो ईअं सम्झो त जेको मिसाल आख़िरत जे मिसाल सां ईअं आहे त जीअं समुंड मां सुईअ खे ॿोड़ियो वञे ऐं सुईअ खे कढियो वञे त सुईअ जी छा हैसियत आहे समुंड जे हिसाब सां, त अहिड़े तरीक़े सां जेका बि दुनिया जी ज़िंदगी ऐं दुनियावी जेके बि नफ़ा अथव इहे आख़िरत जे हवाले सां एतिरी हैसियत रखनि था। यानी दुनिया जी जेका बि शइ आहे आख़िरत जे मुक़ाबले में हेठि आहे। हाणे त उम्मत मुहम्मदिया जी जेका हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमान मुताबिक़ जेका उमिरि आहे 60-70 जे लॻभॻि आहे, इल्ला माशाअल्लाह को मथे हले। पर इन खां अॻे जेके उम्मतूं हुयूं जिन जूं 5-5 ऐं 6-6 साल उमिरि हुई पोइ बि उहे पंहिंजा जेके बि माल मता हिते छॾे विया। हता की हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त हर उम्मत जो फितनो आहे व फितनत उम्मती अल माल, ऐं मुंहिंजे उम्मत जो फितनो माल आहे। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मां पंहिंजे उम्मत जे मथां फ़क़्र ऐं फ़ाक़े खे ईअं सम्झो ख़्यालु नथो कयां त फ़क़्र ऐं फ़ाक़े यानी बुख ऐं बदहाली वधी वेंदी मुंहिंजे उम्मत जे मथां, न बल्कि हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त अंतुबसत अलैकुम दुनिया, त दुनिया खे तव्हांजे मथां कुशादो कयो वेंदो। फतुलिककुम कमा अहलकतहुम, तव्हां बि अहिड़े तरीक़े सां हलाक कया वेंदो जीअं अॻिला हलाक कया विया। हर सूरत इहो तॾहिं आहे
जॾहिं दुनिया खे नाजाइज़ ऐं जाइज़ ऐं नाजाइज़ जी तमीज़ ख़तम थी वञे, हलाल ऐं हराम जी तमीज़ ख़तम थी वञे, जहिड़े बि तरीक़े सां माल अचे त इहो उन जे मुताबिक़ आहे। बरसूरत जेको हलाल तरीक़े सां जेको हलाल रोज़ी कमाए थो, उनजो हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उनजो पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त तलब करणु हलाल रोज़ीअ जी, तलब कसबिल हलाल फरीज़तुम बादल फरीज़, औ कमा क़ाल अलैहिस्सलातु वस्सलाम, हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त फ़राइज़नि खां पोइ तलब करणु हलाल रोज़ीअ जी इहो बि फ़र्ज़नि में शामिल आहे। बरसूरत इहो तॾहिं आहे जॾहिं जाइज़ ऐं नाजाइज़ जी तमीज़ ख़तम थी वेंदी, त पोइ अलाह साईं उन्हनि शख़्सनि जे लाइ फरमाए थो त फबिइस मा यश्तरून, पोइ जेकी ॻिनंदा आहिनि सो बुशरो आहे। जेको बि ख़रीद कंदा आहिनि, जेका बि शइ हासिलु कंदा आहिनि, अलाह साईं फरमाए थो त इहो तमामु बुशरो कंदा आहिनि। दुआ अलाह साईं खां, अलाह साईं तव्हां असांखे इन्हनि कमनि खां बचाए। वमा अलैना इल्लल बलाग।